ब्रेकिंग न्यूज़ ठुल मां पसंद जी शादी करण वारे मामले जो जुर्गो नौजवान ते 2 संग चटियूं ऐं 2 लाख रुपया ॾंड विधो वियो आहे। गढ़ी हसन सर्की में सरदार जुल्फिकार खान सर्की जी सरपंची हेठ जुर्गो थियो। पसंद जी शादी कंदड़ नौजवान ॾाढो मंगी मथां 2 संग चटियूं ऐं 2 लाख रुपया ॾंड रक़म ॾंड विधो वियो आहे। 50,000 रुपया मौके ते अता कया वेंदा। नौजवान कुछ ॾींहं अॻु बिरादरीअ जी बेवा औरत सां पसंद जी शादी कई हुई। नाज़रीन अहम ख़बर आया से शेयर कंदासीं। ठुल खां ठुल पसंद जी शादी करण वारे मामले जो जुर्गो नौजवान ते 2 संग चटियूं ऐं 2 लाख रुपया ॾंड। जी नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदासीं मांगे ठुल मां पसंद जी शादी करण वारे मामले जो जुर्गो नौजवान ते 2 संग चटियूं ऐं 2 लाख रुपया ॾंड विधो वियो आहे। गढ़ी हसन सर्की में सरदार जुल्फिकार खान सर्की जी सरपंची हेठ जुर्गो थियो आहे। पसंद जी शादी कंदड़ नौजवान ॾाढो मंगी मथां 2 संग चटियूं ऐं 2 लाख रोक रक़म ॾंड विधो वियो आहे। 50,000 रुपया मौके ते अदा कया विया। नौजवान कुछ ॾींहं अॻु बिरादरी जी बेवा औरत सां पसंद जी शादी कई हुई। बिल्कुल नाज़रीन अहम ख़बर से शेयर कंदासीं। ठुल खां पसंद जी शादी करण वारे मामले जो जुर्गो नौजवान ते 2 संग चटियूं ऐं 2 लाख रुपया ॾंड।